खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां आई जी दस्ती जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकमाबाद खां ख़ालिद कटबार जे सरबराह में यूके जे डोनर नासिर ख़ान तरफ़ां बलोचिस्तान जे बेपहुच बरसात ऐं ॿोॾि मुतासिर माण्हुनि लाइ तहलके बाग नाड़ी ज़िलो कच्छी ॻोठ हमज़ो ख़ान बंड में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ग़रीब ऐं मुतासिर मरीज़नि जो इलाजु कयो वियो ऐं पिणु मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा 300 मरीज़नि जो चकास कयो वियो ऐं दवाऊं ॾिनियूं वयूं। मेडिकल कैंप खां पोइ ऐं मुस्तहक़ ऐं इलाइक़े जे ग़रीब मिसकिन रवासिन खे सर्दी खां बचाव लाइ 100 खाधनि में 100 गरम बिस्तरा पिणु फ़राहम कया विया। मुफ़्त दवाऊं ऐं गरम बिस्तरनि जी फ़राहमी जे करे इलाइक़े जा रवासी पिणु दुआऊं ॾियणु लॻा ऐं चयूं त असां यूके जे डोनर नासिर ख़ान जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजे ॻोठ वारनि लाइ फ्री मेडिकल कैंप ऐं सर्दी खां बचाइण लाइ गरम कपिड़ा ॾिना आहिनि।